नवाज शरीफ के मशवरो है तो पंजाब से ध्यान दे। अज भी एक फील्ड जोड़ी पे वने पर पीपल्स पार्टी पिच से खेलण लाइ तैयार है। पहरी इलेक्शन होंगी जैमें पीपी जो कंहिं बि इदारे से झेड़ो ना है। वक्त की जरूरत तहत पीडीएम से गॾिजी हुकूमत ठाई। मुल्क मुआशी बहरान जो शिकार हो। इंतकाम की सियासत करण मुझी तरबियत ना है। गारगंद वाली सियासत के खिलाफ आयूं। सियासत एतरी गंदगी के वर चढ़ी वही है जो एक बे से ॻाल्हाइण लाइ तैयार भी ना आहिनि। मिठी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चो त थर में माण्हू आपघात करे रहा आहिनि। इस्लामाबाद में वेठल माण्हुनि खे हितां जी ज़मीनी हक़ीक़तुनि जी ॼाण ना है। निगरान सरकार रुकावट बणजण बदिरां आवाम के रिलीफ फराहम करे। असांजो वफ़ाक़ी सां अज इन ॻाल्हि ते झेड़ो है त थर पार्कर की रॉयल्टी हितां जी आवाम ते ख़र्च थियण घुरिजे। थर में आरओ प्लांट्स लगाइण जो मनसूबो वफ़ाक़ ऐं सूबे विच में छिकताण सबब देर जो शिकार थियो। आवाम के गुरबत जी सोनामी मां कढण ताईं सुख सां न वेहंदासीं। कुछ माण्हू इक़्तिदार लाइ इतिहाद जोड़े रहा आहिनि पर असांजे लाइ आवाम काफ़ी है। पीपी खिलाफ माज़ी में भी इतिहाद जुड़िया। असांखे अहिड़नि इतिहादनि जी का बि परवाह न आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां थर में कामयाब जलसो मुनक़द थियण ते जियालनि खे वाधायूं। आसिफ अली ज़रदारी चयो त पीपी चेयरमैन जो शानदार इस्तक़बाल करे थर जी आवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। थर जी आवाम पंहिंजी भेण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे नाहे विसारियो। ईंदड़ आम चूंडुनि में पीपल्स पार्टी समुंड किनारे खां ख़ैबर पख्तूनख्वा ताईं कामयाबी हासिल कंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां पीटीआई चेयरमैन खिलाफ साइफर केस जो जेल में ट्रायल रोकण जो हुक्म। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब की सरबराही में 2 रुकनी बेंच अडियाला जेल में ट्रायल खिलाफ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी कई। अदालत चयो त ॼाण चाहियूं था त अहिड़ियूं कहिड़ियूं हालतूं हुयूं जो ट्रायल इन रीत हलायो वियो। अटॉर्नी जनरल चयो त समूरनि इदारनि खां रिकॉर्ड हासिल करे अदालत आॾो रखियो वेंदो। अदालत चयो त वफ़ाक़ी काबीना 2 ॾींहं अॻु जेल ट्रायल की मंज़ूरी ॾिनी। उन जा कहिड़ा सबब हुआ। अदालत जे दलील ॿुधण बाद जेल में ट्रायल रोकण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 16 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। £190 मिलियन केस में नेब पारां पीटीआई चेयरमैन की गिरफ्तारी लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते गौर विचार। ज़रीर मूजब गिरफ्तारी बाद 24 कलाकनि अंदर जवाबदार के अदालत में पेश करण ज़रूरी है। अडियाला जेल में जिस्मानी रिमांड हासिल करण लाइ कानून वारी वज़ारत पर नोटिफिकेशन ज़रूरी है। पीटीआई चेयरमैन साइफर केस में अडियाला जेल में कैद है। सिक्योरिटी ख़दशनि सबब जेल में ट्रायल थी रहो है। साइफर केस में पीटीआई चेयरमैन ते फर्द जुर्म भी लागू। IMF मिशन चीफ जी पाकिस्तान में गडिल अरब अमारात के सफ़ीर से मुलाकात। ज़रियन मूजब मुलाकात दौरान पाकिस्तान के लिए परदेही फाइनेंसिंग गैप पूरो करण बाबत ख्यालन की डेवत। गडिल अरब अमारात के सफ़ीर पाकिस्तान के मुआशी इस्तेहकाम के लिए किरदार अदा करण की खातरी कराए छड़ी। IMF मिशन पारां एक्सटर्नल फाइनेंसिंग की फराहमी की तस्दीक।